पगार घटि हुजण जे करे केतिरा ई माण्हू नौकरियुनि मां बेज़ार थी वेंदा आहिनि या वरी खेनि नौकरी तब्दील करणी पइजी वेंदी आहे। केतिरा ई माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके वधीक पगारुनि जे लाइ परदेह में मुलाज़मत करण खे तरजीह ॾींदा आहिनि। पर उहे कहिड़ा परदेही मुल्क आहिनि जेके मुलाज़मनि खे वॾियूं वॾियूं पगारूं ॾियनि था? वर्ल्ड मैगज़ीन मूजिबि स्विट्जरलैंड सॼी दुनिया में वॾी पगार ॾींदड़ मुल्कनि में पहिरियों नंबर आहे, जिते माहिवार पगार $6,100 ॾिनी वञे थी। जंहिंखां पोइ वधीक पगार ॾींदड़ में सिंगापुर ॿिए नंबर ते अचे थो, जिते मुलाज़िमनि खे माहवार पगार $4,300 ॾिनी वञे थी। जॾहिं त घणी पगार ॾियण जे हवाले सां टिएं नंबर ते ऑस्ट्रेलिया आहे, जिते मुलाज़िमनि खे पगार $4,0200 ॾिनी वेंदी आहे। पगार जे हवाले सां लिस्ट में 150 मुल्कनि खे शामिल कयो वियो आहे, जंहिंमें सभ खां हेठि श्रीलंका आहे, जिते मुलाज़िमनि खे पगार $143 ॾिनी वेंदी आहे। पगार जे हवाले सां लिस्ट में भारत जो 55हों नंबर आहे, जॾहिं त पाकिस्तान श्रीलंका खां रुगो हिकु दर्जो मथे मतिलबु त 104 नंबर ते आहे। उन खां सवाइ हिन लिस्ट में नार जे मुल्कनि सऊदी अरब जो 25हों, जॾहिं त कुवैत जो 26हों नंबर आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk